अदा अजो कोडी मुखे हिते रहण दे। मां पंहिंजी राणीअ सां हाल अते जा वरियमि। मां सुभाणे वञी मुमल खे वठी ईंदुसि। तूं फराज सां भली निकाह कराए छॾियांसि। जेसीं ताईं मुमल ऐं फराज जो निकाह नथो थिए तेसीं ताईं मां तोखे राणी सां ॻाल्हाइण जी इजाज़त हरगिज़ न ॾींदुसि। भाउ थी ज़ालिम न थी छो पियो कहर करी मूं मिस्कीन बता। मां चवां थो मथे में सूर न विझ। डरी त डर जे न वञा त पोइ न वेंदे। अड़े ये दोला पाड़े मुंडे छो थो ॾिसी। मां चवां थो निकिर त तूं इएं न वेंदे। हल हल वाला अदा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। वदा वदा वो मुझा भा इसलिए भा नहीं ना यार बिठड़ो मां वॾो ज़ालिम बिठड़ो न आहियां मां। बिठड़ो ज़ालिम मां। अदा हे ॾिस मां तोखे हथ थो ॿधां। इएं न मुड़ंदो। मुझे खबर है राजा वो तेरा मुकंदो। हलिया हलिया अरे मारे कोई खुदा जी जो तो इन मिस्कीन भात जुल्म करे मरते बेरहम मरते जालिम मरते। हले अरे जालिम खुदा कदो मरते खुदा कदो। अरे तो के मां इज्जत सां समझायम तो के गाल दिमाग में न थी रहे। हां जेस ताईं इनके पातर न लगंदा ना इन गाल दिमाग में न वेंदी। लाल खान तू ये सुठो नथो करी। बस कर। अरे ने मां उठन के भी चोरा बापा राय छया तू केड़ी छे लाल खान बस आलो हाथ में सुमरमा हाथ में टिक जातो था। अब क्या करूं इताली के हां हे अरे यही बात मत यो दाल का बड़ो ने उठा दई टिक जातो था। अरे तू असा के टिक दे चढ़ी दे। हां ई तो सही हरियाणा अच्छा काले दो ने चढ़ है टिक दे। अरे मां चवा तो मुखे होश में न कट। तुंजी जान आए पुत्र भले वडे भागे मोकल। वक्त जाए तो हुकुमदारी कर दे। हां ये बिहार मान जमीन त तो खेले तू जी समझी तो। अरे हां सुमर पीड़ी अरे ओके बड़े दिसा जियो जा आ करती बारन के साथ चढ़ा दो। अचो अरे रे बन तेरी सुमर जी मलम पट्टी कराए छ सुमर जी पट्टी कराई दिस पर तो के मुझे डंटो लगो ना वो तो के खबर पड़ी अची जोंतो। अरे रे तू असा के न जोड़ दे। हां आना दिस अदा तू ते बेत मारे के दिसा तो ते बे
असां कूंदर पुट तुंहिंजी जाइ असां सां न आहे नंढे भागे मोकिल असां कूंदर पुट ही वरी असां रुगो हिकिड़ो चकर में हथ अची वञे न त मां तोखे सेख ते ॾेखारे छॾियां असां उठनि खे बि चोरा वापाराए छॾियासीं अरे लालड़ू मां तोखे चङी तरह सुञाणा थो असां कूंदर पुट नंढे भाउ खे मोकिल हल बाबा हल निकरण जी कर चढ़ है न टिक टिकीअ ते मुंहिंजे हथ में अच यादि रखिजां लालण असां कूंदर पुट आहियूं कूंदर तो मूंसां फिटायो आहे ग़लती मां तुंहिंजी हेठियूं पीठियूं बंदि न कयमि त मां कूंदर जो पुट न आहियां हल हल मूंसां ॾाढी करियो ॿुधी अथई जाबर ऐं शेर वारनि जे विच में झेड़ो थी पियो आहे वारस इहा नई ॻाल्हि न आहे ये त पाण में रोज़ था विढ़नि त रोज़ था पर हिन भेरे वॾो झेड़ो थियो आहे वॾे जहिड़े मां छा मुराद छा हिकु ॿ मरी पियो आहे छा चवनि पिया त शेर खे बंदूक लॻी हुनजा भाउ बि सफ़ारत में ॻाढ़ा हुआ वारस शेर बची वेंदो का ख़बर न आहे काल खां वठी शेर वारा अस्पताल में के पिया चवनि त शेर होश में न आहे के वरी ॿियूं पिया ॻाल्हियूं कनि उहो त थिए थो जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं हाणे तो छा सोचियो आहे सोचण छा जो जेसीं ताईं चापिर चोपिर न कंदासीं न तेसीं ताईं सुकून सां कोन वेंदासीं हलो न तरफ़ हली था जांच करे अचो वधीक उते ख़बर पवंदी केरु मुओ केरु बचियो दीनू बाबा तव्हां हिन छबे जी पचर कॾहिं बि कोन छॾींदो छा कयां मां कॾहिं थूम वठणी थी पवे कॾहिं बसर वठणा था पवनि कॾहिं त तमामु घणी भाॼी वठणी थी पवे ही छबो मुंहिंजी मदद कंदो आहे शापर आहिनि उन में वठंदा कयो हिन छबे लड़काने जी कहिड़ी ज़रूरत आहे केतिरियूं शापुर वठां मां वरी घर में खणी ईंदुसि त घर में अलॻि किन थींदो हिन छबे खे खणी न छॾ पर दीनू बाबा हिन छबे जी पचर त छॾ हे जरासीमन जो घर बणिजी वियो आहे नओं छबो वठंदुसि मां सोनू तव्हां न छबे जी पचर छॾियो सिर्फ़ मूंखे इहो ॿुधायो त कहिड़ी भाॼी आणियां अॼु तुंहिंजे मथां छॾियूं था जेको दिलि करे सो वठी अच मुंहिंजे मथां जी आहे त पोइ ठीकु आहे इहो वरी पाण खे वणाइण लाइ हुनजी पसंदि थी पए दीनू ओ दीनू अॼु मच्छी वठी अचिजांइ वॾो को कुरड़ो ॾिसी पोइ हुन में पुलाव तयारु कर जोरी बुआ पुलाव खाईंदी सो बि कुरड़े में दीनू बाबा जी मां सोनू मच्छी केर खाईंदो दीनू बाबा अॼु दाल ऐं चांवर कर जी मां सोनू मां तुंहिंजे लाइ थाली आणींदुसि हाणे वरी दाल केरु खाईंदो दीनू ओ दीनू बाक़ी तूं ई रहियल हुकुम करियो न मच्छी न दाल वञी कीमो वठी अच अॼु मच्छी ईंदी न दाल कीमो ईंदो त माना कीमो ईंदो बस मच्छी दाल कीमो मां तव्हां सभिनी जी फरमाइश पूरी कंदुसि पर तव्हां सभई मूं मथां हिकिड़ी भलाई कजो इहे टई खाधा मां हिकु टाइम ते तयारु न करे सघंदुसि मां वठी ईंदुसि पर सभु को पंहिंजे पसंदि जी मानी पाण तयारु करे ठीकु आहे न पा दीनू बाबा मुंहिंजे लाइ दाल आणजांइ होटल तां असांजे लाइ बि तयारु थियल कीमो ई आणजांइ ऐं हिकिड़ो कुरड़ो वठी अचिजांइ त इहे पाण वञी तयारु करे हा हा मुंहिंजे लाइ बि कुरड़ो तयारु थियल वठी अचिजांइ हिननि जे लाइ होटल तां तयारु थियल मानी अचे मुंहिंजे लाइ तूं तयारु करी छो ही पंहिंजो पाण में ठहंदियूं बि अलाए न ठहंदियूं तव्हां छा था सम्झो हाँ पाण में ठहंदियूं मूंखे नथो लॻे ख़ैर ॾिसूं था
अल्लाह मालिका सब कम सही पियो हले ये जो मकट मचो आहे न सब हिन जे करे मचो आहे जेके मसला थिया हिन जे करे थिया ओ ए जड़ा मुझे करे ध्यान तू रे इतियो फेतियो करे इन बुढड़ी के मुंह चाहि दो है ना इन जो हुए दिमाग कम कोन तो करे जितनी लगी थी वते मुंह मता पिरे लगी भी या पिरे वती के दिमाग खराब करने की कोशिश न कर तो चाड़े ने टिक टिकी दे पापा सूमर सही तो चवे धूल तो सही छे कुछ को ने के लालू नो तो वरी मुजो थियो तू जोडो तने त चवा तो अरे बस कर वती के टाव को नथी चाड़े ने टिक टिकी दे कढे ने कुछ को बहुत मरती होई असा जे घर में इल्टी पिल्टी करे बुढड़ी के चेड़ा है जेड़ो तो बताई बात बंद कर हाना इन चाटी पापा ये तो बेवकूफा तू तो सियाणो समझदार आई बुढड़ी तू ने के समझाई सी मुझे विच में ना चे कुंदर पुटा सालो पिटाए मासी आजा तो पर थी इन माथे कट पापा हथ थी बधाए ये तो चरियो तू तो सियाणो आ हां मां चरियो ता सब सियाणा हो कुछ को लालू नु न दे बड़े वाली मुसा दो बहुत पर ठीक आ मासी जे करे मुड़ो तो वने बाहर अच कयो दा हिसाब किताब तुजो अरे अरे तो बाहर अच मां कुंदर मुसा दो पिटाए बड़े बुढड़ी विच दे अच वेंदा त गबा कया टुकर गया या अमा सूमर के मार ॾियण सां छा तव्हांखे कमदारी वापस मिलंदी जॾहिं हिन सूमर हथ कढंदो त ॿियो केरु आहे जो पादरनि खे दावत ॾींदो अदा छा थो सम्झी त सूमर नवाब खान खे तव्हां ॾिनी हूंदी हुन जॾहिं तव्हां ॾियां त नवाब खान फोन ते असांखे ज़रूर धमकाए हा तव्हां ॾियण खां सवाइ छा सूमर रहंदो मां बि इहो ई पियो सोचियां तूं त अञा सोची पियो मां त चवां पियो सूमर नवाब खान खे तव्हां ॾे जॾहिं न नवाब खान लाइ मसला वधंदा तॾहिं नवाब खान जो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो नवाब लाइ मसला वधिया त छा हू असांखे बख़्श करे छॾींदो गोरी असां लाइ त हिकु न ॿियो मसलो आहे ई आहे उन्हनि मसलनि जो खुटको असांखे कोन थो रहे जॾहिं हुनखे मथे में सूर थियो ऐं हुन जूं रातिनि जूं रिंडियूं हराम थियूं पोइ हुनखे ख़बर पवंदी पोइ पेर ते ईंदो त उठनि खे चोराबा कीअं पारा पवनि दादा जंहिंखे न तूं उठ थो सम्झी वो मस्त हाथी थी मस्त हाथी हुजे जा उठ तमाम जल्द उनखे ॾिसंदे उनखे नक में पूनो ऐं टंगनि में डावण तोखे मां विझी ॾींदुसि मां जेकर तव्हां नवाब लाइ एतिरी बाहि बारी वरी ॿीहर ॻोठ अची कोन वेहंदो गोरी जंहिं सुकून जा ॾींहं गुज़ारिया हुजनि उहो परेशानी जा ॾींहं कोन गुज़ारे सघंदो मूंखे पूरी पका मुंहिंजी ॿिनि उछलनि सां नवाब खान अची मुंहिंजे पेरनि में पवंदो दादा तव्हां बि सचा आहियो छो त हिन वक़्तु नवाब खान जी सघ ई नाहे मुंहुं ॾियण जी सख विञाए वेठो हुजे या ॿीड़ी ताक़त सां मूं वटि अचे इन जो तूं को बि खुटको न कर छो जो तोखे ख़बर आहे त लाल खान उठनि खे बि जोराबा पारे चया वो नवाब खान जी छा मजाल आहे जो मुंहिंजी सट सहे मां सां हिन घर में कॾहिं बि सुकून जी ज़िंदगी कोन गुज़ारे सघंदासीं मुंहिंजी सलाह मनी न मां हाणे वञी गाॾी कराए थो अचां तूं ऐं नज़ीरा मूंसां गॾिजी छा निकिरी हलो तो तू छा थो समझी तो पिणे असांखे शहर वञण ॾींदो उन खां अॻु में असांजी खल लाहे छॾींदो बाबा असांजी खल तॾहिं लाहींदो न जॾहिं हुनखे ख़बर पवंदी असांखे हितां चोरीअ निकिरणो पवंदो तव्हां भली चोरी निकिरी हलो पर शहर में ॻोल्हे हथ कोन कंदो जेकॾहिं बाबा असांखे ॻोल्हे लथो न शहर में बाबा असांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे वधि में वधि लुड़ हणंदो न हिकु ॿ ॾींहं रही पाण ई मोटी ईंदो बाबा तू अञा पंहिंजे पीउ खे कोन थो सुञाणी जेकॾहिं वापसि अचण ते ज़ोर न हलियुसि न त उते असांखे बंदूक खणी मारे फिटो करे ईंदो मां ॿियो कहिड़ो हल आहे बाबा मां जान छॾण जो तूं ई ॿुधाए पुट हिन जो इहो ई हल आहे त असांखे असांजे हाल ते छॾे ॾे ऐं तूं हितां निकिरी हलियो वञ चाची मां फराज़ खां बग़ैर हिते कोन रहंदसि जेकर फराज़ हमेशा जे लाइ तव्हां वञणु चाहे थो त पोइ मां बि हुन सां गॾु वेंदसि हा साईं मां हितां निकिरी वियुसि तूं हिते रहिजी वई पुट तूं पीउ जी कावड़ हिन मां छो थो कढी मां हिन मां कावड़ कोन थो कढां ये ॻाल्हि अहिड़ी करे जेका ठहे
केड़ो मु गलत चयो तो खसवा मुझी जिंदगी केड़ी आ जेकॾहिं वञण चाहीं तो न त ज़हर जो दरो ॾियो पोइ था वञ मरण पसंद कंदी पर मुंहिंजी पचर कोन छॾी थी। बाबा सच त चवई पई जेकॾहिं तूं हिन मां हथ कढिया त पोइ हीअ जी छा कंदी? मामा केमां हथ कोन पे कढां जेमां हितां निकितुसि न तोखे नज़ीरा खे पाण सां गॾु वठी निकिरंदुसि न त मां बि तव्हां वांगुरु हिन याज़ाब में पियो भोॻींदुसि। बाबा मां हुन घर में कीअं थी जियां इहा मूंखे ख़बर आहे। मां पाण खे कॾहिं जो ख़तम करे छॾियां पर तुंहिंजे सिर जे करे अञा ताईं जियां पई। न त अहिड़ी ज़िंदगी खां 1000 दफ़ो मौत बेहतर आहे। समझां पई बाबा पर हिन अज़ाब में ज़िंदगी गुज़ारण मुश्किल बणिजी वई आहे। मां जिंदा है। रेवान जिंदा है? मुझे रेमान जिंदा है? मुझे रेमान जिंदा है। बाबा कादे मानन तो सा कूट तो नहीं मां मुझे रेमान जिंदा है। रानी तुझे बाबा मुझे बच्चे सब न तो रेमान जीरो है जीरो है मुझे रेमान जीरो बाबा। जैसा प्यार जब चिड़िया सो मोहि जो नाहि रहियो जैसा प्यार तो होने के जो त मुखे विसारे छड़े चल रेमान के विसारे सकेंगे पुट। कुछ समझण जी कर मां कुछ समझण जी कर जेकॾहिं न तुंहिंजा ॿाहिरि अस्पताल मां मोटी आया पोइ तुंहिंजो निकाह कोन थी सघंदो। बाबा अदा वारा अस्पताल में ऐं मां निटाया कया न बाबा न मूंखां इहो कोन थींदो। जेकॾहिं तो निकाह न कयो न त वॾी खून रेज़ी थींदी। चाचा तुंहिंजो ज़िद ते आ जेसिताईं तुंहिंजो फराज़ सां निकाह न थींदो न त इहो जहिड़ो हलंदो रहंदो। इन दुश्मनी खे अॻिते वधण खां रोकण लाइ तोखे फराज़ सां निकाह करणो पवंदो। जेकॾहिं मां फराज़ सां निकाह कयां छा अदा वारा मात किरी वेंदा? छोरनि में एतिरी थूम ई कान्हे जो उहे खून कनि। तूं बेफ़िक्र रह। जेकॾहिं तुंहिंजो निकाह तुंहिंजे सौट सां न थियो त अदा उन्हनि खे ज़रूर मारींदो। केड़ियूं त वेठो मुंह में लगे उपतियूं सुपतियूं पट्टियूं पढ़ाई। असां पाण में आहियूं तूं अजाए विच में टपो न ॾे। जेकॾहिं तव्हां पाण में आहियो त धारी मां बि न आहियां। इहो न सोचजांइ त शेर वारा न आहिनि मां पंहिंजी चाल में कामयाब थी वेंदुसि। तोखे मुंहुं ॾियण जेतिरी सघ मां रखां थी। अमां हीअ रन असांखे ॻाल्हाइण कोन ॾींदी। तूं सोचे वठ मां मोटी ईंदुसि। जेकॾहिं बीठुसि न त अचायो खार में अची न रन जो मणको भॼी छॾींदुसि। हल अचो आयो तेपुअ जो मणको भॼण वारो। फिट आई थी छोरी फिट आई थी। त पोइ जी मां तोखे मथो सेखारियां थी। त कीअं थींदो आहे हे सभु सही आहे। लठ पाठो कार न आहे अॼु हथनि सां मुक़ाबिलो करिणो आहे। बाबा खुदा के मन इहे रब सां टाटा कई न त मोल ॾिसंदी मोल। मोटी अचजे मां इते ई आहियां पर जेकॾहिं मूं बि तुंहिंजा गोॾा न भरिया न त मुंहिंजो नालो बि सेपू न आहे सेपू। भागा छोरा वाहे लगे सुबह जो थे घरों खां निकल कथन घर जे कम जी न कर अॼु अच निकल टंग में रसो विझी ऐं वण सां थी बसा
अम्मा अरे छोरा इहो पूछो त केड़ी खटे जी वालर सही आहे घणे पे हा जुगाड़ कई अम्मा हाणे जुगाड़ तो के करणो न पवंदो अदा खोल गंढ के अरे छोरा ये के गरीब के टांडो नहीं आई वरी मिस्किन जी ना मां जालिम जाबर जी उताक जी खट मां कढी आया हूं छोरा कम तो सुठो करे आयो अरे ने मोए जाबो के जने खबर पई न कासुरी कहां सा कने मु जाबे कोडा कुटी दो अम्मा उठाणन में भली तक काने उहे तक सही विदासी और गोडन जी मार ॾाढी ॾुखी आ सापा जे सिर मथो सदको वनी मन समझी लिका लिका वनी न वाडड़ के हाउ मो टरे त पोजी खट में विझी जो वाडड़ अम्मा घर में भी कीड़ी शे खुटला अरे छोरा केड़ी उतार में शयूं घर में वठी आयो इहो पूछो त केड़ी शे आहे केड़ी ना आहे अरे हारे घर जा मटब पुराणा थी विया है जो पानी असली थधो कोन था कर मट वई मट तो होता कने सच्चा गानो सच्चा हां वाह जिगार गई सुभाणे मट की डालो ॾींदासीं अरे हाली त पंहिंजे बोटियन को बचा कयो जॾहिं न मोए को बचो न त पोइ वरी उनजा बट खणी अचो अम्मा तू को बि खौफ न कर असां के केह मना ॾिठो सापा जे सिर मथो सदको वञो हली खणी हुनखे न ख़बर पवे पर हू शक जरूर कंदो ये छिछोली हरकत कह कया अम्मा खाईंदा असां आहियूं पर ये तो सालू में शरीफ आहे न